अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों मुराद सोडल के चवंदो त रेस मंसूर असांजे मथां भलाई कई आहे जो तव्हांखे आज़ादु कराई। अगर तव्हांखे आज़ादु न करनि हा त पोइ तव्हांखे हू ज़ालिम अॼु ताईं मारे छॾनि हा। सोडल चवंदो त हा सोट खे अॼु ख़बर पई त रेस मंसूर केतिरो भलो इंसान आहे, यानी हू केतिरो रहमदिल आहे। मूंखे इहा अॼु ख़बर पई। अगर रेस मंसूर असांखे आज़ादु न कराए हा त पोइ अॼु ताईं हिन घर में असांजा लाश अचनि हा। ऐं मुराद चवंदो त सोट तूं इन ॻाल्हियुनि खे छॾ, असांखे अॻे ई देरि थी चुकी आहे। तूं हाणे त हली रेस मंसूर ॾे हलूं त ॾिसूं त उनजो चवणु छा आहे। जीअं चाहींदो असां तीअं ई कंदासीं। इन करे पहिरियां असांखे उन सां मिलणो आहे, ॾिसूं त हू करण छा पियो चाहे। ऐं ॿिए पासे दोस्तों मरियम गुलपरी खे बार बार सम्झाईंदो। गुलपरी खे चवंदो त तूं एतिरो परेशान न थी। अगर तूं एतिरो परेशान थींदे त पोइ तुंहिंजो दिमाग़ कॾहिं बि कमु न कंदो। तूं इहो दिलि मां वहम कढी छॾिजो मुराद तोखे रज़न वारनि जे हवाले करे, ईअं कॾहिं बि थी नथो सघे। तूं पंहिंजी इन दिलि मां वहम कढी छॾ। ऐं ॿिए पासे ॾिसंदो तव्हां त रेस शाह रज़न वारनि खे चवंदो ऐं ककर वारनि खे तव्हांखे पहिरियां रेस मंसूर खे कुझु बि न आहे चवणो। तव्हां पहिरीं पंहिंजी इज़त खे वापसि भरायो, पोइ रेस मंसूर खे ॾिसी वठंदासीं। यानी पोइ रेस मंसूर खे पंहिंजे अंजाम ताईं ज़रूरु पहुचाईंदासीं, यानी बेइज़ती जो प्लान असां ज़रूरु वठंदासीं। ककर चवंदो त रेस असां सां मंसूर खान धोखो कयो आहे, यानी इन धोखे जो असां हर हाल में पलांद वठंदासीं, यानी उनखे कॾहिं बि माफ़ न कंदासीं। अॻो असां पंहिंजी इज़त खे वापसि वरायूं, यानी पंहिंजी छोकिरी खे वापसि वरायूं, पोइ इन रेस मंसूर खे ॾिसी वठंदासीं, यानी इनखे पंहिंजी अंजाम ताईं ज़रूरु पहुचाईंदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ककर ऐं रेज़न वञी रेस मंसूर सां मिलंदा। रेस मंसूर खे चवंदा त तूं पहिरियां असांखे छोकिरी वापसि ॾे। रेस मंसूर चवंदो त मां तव्हांखे जे हवाले छोकिरी ज़रूरु कंदुसि, पहिरियों तव्हां वेहो मुंहिंजे उताक ते त पहिरियां ॻाल्हियूं कयूं। ककर चवंदो त असांखे तोसां ॻाल्हियूं न आहिनि करणियूं, पोइ वरी असांखे कहिड़ा सुख ॾिना जो असांजे मथां हमलो कराई। रेस मंसूर चवंदो त रेज़न भले तव्हां मूंखां साख वठो, बहरहाल ही कमु मुंहिंजो न आहे, ही अथव रेस शाह निवाज़ जो, यानी रेस जाफ़िर खान जो। यानी हू असांजे विच में दुश्मनी कराइण पियो चाहे, यानी असांजे विच में बाहि ॿारण पियो चाहे, असांखे हू बदनाम करण पियो चाहे। उनजे करे हुनजी इहा चाल हुई, यानी हू मूंखे झुकाइण जी कोशिशि पियो करे। बहरहाल उनखे मां हिकु कमु थियण कामयाबी न ॾींदुसि। रेज़न चवंदो त रेस मंसूर असां तुंहिंजे ॻाल्हियुनि मथां कीअं एतबार कयूं, पहिरियां बि असां तुंहिंजी ॻाल्हियुनि मथां एतबार करे चुकासीं, उनजो अंजाम इहो ई थियो। रेस मंसूर चवंदो त सोट खे सम्झा। ककर चवंदो त असां तुंहिंजी ॻाल्हियुनि मथां एतबार कीअं कयूं, हाणे सोट बि तुंहिंजी ॻाल्हियुनि मथां एतबार न कंदो। रेस मंसूर चवंदो ककर खे त तूं पंहिंजे सोट खे सम्झा ऐं तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां एतबार करणो ई पवंदो त इहो कमु मुंहिंजो न आहे, जो मां कमु अहिड़ा न आहियां कंदो। अगरि कंदो आहियां त सरेआम तव्हांजे अॻियां माण्हू आज़ादु कंदो आहियां, मां हमले करण वारनि मां न आहियां। भले तव्हां हाणे मूंखां साख वठो, बहरहाल मां साख ॾियण लाइ बि तयारु आहियां। ऐं हाणे तव्हांखे अख पटणी पवंदी त असांजे विच में रेस शाह निवाज़ दुश्मनी पियो कराए। हाणे जेसीं ताईं तव्हां उनजो बिलो न कंदो, जेसीं ताईं हू तव्हां ऐं असां लाइ खॾ खोटींदो रहंदो। रेज़न चवंदो त तूं पहिरियां असांजी छोकिरी कूंज वापसि कर, बक़ाया ॻाल्हियूं पोइ ॾिसी वठंदासीं। रेस मंसूर चवंदो त मां छोकिरी ईअं तव्हांजे हवाले कॾहिं बि न कंदुसि, पहिरियां ॻाल्हियूं थींदियूं पोइ अव्हांजे हवाले छोकिरी कयो वेंदो। ऐं कुझु अव्हांजे साम्हूं शर्त रखिया वेंदा, अगरि तव्हां उहे शर्त क़बूल पिया कयो त पोइ छोकिरी अव्हांजे हवाले ज़रूरु कबो। ककर चवंदो त रेस मंसूर इहे वरी तुंहिंजा कहिड़ा शर्त आहिनि, तुंहिंजी हर शर्त मञण लाइ असां तयारु आहियूं, तूं रुॻो छोकिरी असांजे हवाले कर। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।